राजुला भली करे आई है। अच वे दे खबर मीरा, भला ज़रीरा घर में ना है छा? न राजुला, चाची पाड़े में के कम सा हुई है। सुठो थियो जो ज़रीना ना है। मीरा, मां ससी से ॻाल्हाए आई आहियां। छा थी चवे ससी? मीरा, मूं ससी के सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी, पर हुन जेको जवाब ॾिनो न, वो दुख ॾींदड़ जवाब आ। इन जो मतलब तो मुंहिंजो ख़दशो सही निकतो। हाँ, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। जमाल ज़ालाणो आ। मीरा, तू उदास न थी। जमाल जो इलाज हले थो। अल्लाह कंदो तो सब कुछ सही थी वेंदो। पर राजुला, जमाल असां सां सुठो नाहे कयो। हुन असां खां पलांद वरतो आ। मां हिन जमाल खे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि। हाणे छा थींदो मीरा? जमाल जो को बि ॾोह नाहे। जमाल सां सॼो ज़ुल्म तो बहादुर कयो आ। बहादुरनि जे मथां इल्म करायो आ। राजुला, हाणे मां ससीअ खे जमाल वटि वेहण कोन ॾींदसि। जेकॾहिं मां इन जमाल खे उफ़ट न मारिया न, त मां बि पले खान जी धीअ न आहियां। हुन असां सां धोखो कयो आहे। शादी खां अॻु में ई बीमार हूंदो, हाणे त बहादुर जो बहानो थो करे। अल्लाह तो ॼाणे, वधीक मूंखे ख़बर नाहे। चङो अदी, हाणे मां हलाएं थी। I got the cash in the bag, stadium pass. आज ॿियो ॾींहुं थियो आ, मुंहिंजो वात पटियो पियो आ। आया अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। हाँ, एॾी रश? छा हिननि जो को पोड़ो गुम थी वियो आहे छा? वॾी रश आहे बा। पीए पीए ते त पियूं चरस। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ते ख़बर केॾां पिया था वञो, छो पिया था वञो? हेॾा केॾां वे, हितां किथां पियो अची वञी काॾे थो? ख़ैर त आहे? फकीर, रेस बंगुल जी मेह चोरी थी वई आहे, उन जो पेरो खयो पिया वञूं। मेह? अच्छा, मां सम्झो तव्हां जेको कुतो चोरी थी वियो आहे। अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर, केॾी महिल हुन कपर। हेॾां त सरदार शाह ज़मान जो ॻोठ आहे। ॾहीं काॾे था वञो तव्हां? असां त पेरे सां पिया वञूं। पेरो पोइ केॾां बि वञे। अरे अछड़ा कबूतर, विचां घुत हण। सरदार शाह ज़मान खे अॻु में वञी का ॻाल्हि ॿुधा त को 100 जो नोट वठां। घर ख़बर जो सो कम थी वियो? कम थी वियो रे सर। बंगुल जी आ कुंडी कारी निबूर में काय जी तव्हां जे वाड़े में बीहारी अथम। ऐं बंगुल वारा वरी पहिरों खणी सरदार शाह ज़मान वटि वञी पहुता आहिनि। हिते रखीस जान जा पुट। समझ त इन बंगुल खां असां पंहिंजे पैसनि जी पहिरीं किस्त वसूल करे छॾी। रे सर,
ई किस्त बि हफ़्ते अंदर वसूल करे ॾेखारींदासीं। 2-3 महीननि में बंगुल जो वाड़ो ई भींग करे छॾींदासीं। जानो मां त चाहियां थो त इन बंगुल खे कयूं बंधक। जेकॾहिं तव्हां इन बंगुल जा आला नस्ल जा कुत्ता ॿई चुराए था अचो न, त इहो बंगुल इन कुत्तनि जे लाइ 50 लख भी भरे दी। रेस तकड़ न कयो, बंगुल खान खे टेंशन ॾेई मारींदासीं। जॾहिं संदसि वाड़ो भींग थींदो न, पाणे टेंशन में मरी ईंदो। पलांद जो पलांद भी थी वेंदो ऐं बंगुल खां पैसा भी वसूल करे वेंदासीं। ठीकु आहे दोस्तो, ॾेखारियो इन बंगुल खे ॾींहं जा तारा। तव्हां वञी आराम कयो, मां जलाल खे चई कासाई घुरायां थो त जीअं इन बंगुल वारे हें खे कयूं लाग। त पोइ ठीकु आहे रेस, असां वञूं था। ठीकु। लॻे थो त कंहिंजी चोरी थी वई आहे। हाशिम भाउ, पर ये पेरो खणी असांजे ॻोठ ॾांहुं छो पिया अचनि? अचनि त इन्हनि सां हाली हवाली थियूं था। लॻे थो त बंगुल वारो छोरो ऐं शेरू वारा पक सां इहे झेड़े जी नियत सां पिया अचनि, पर ये पेरे जो बहानो करे पोइ पिया अचनि। मां त चवां थो त इन्हनि खे हिते ई हली वञे। लार तूं सही थो चई, अॻिते हली इन्हनि खे रोकियूं था। ॾिसो छा था, हलो त हलो। अचो। खबरदार, इते ही बीह रहो। जेकॾहिं अॻिते वधण जी कोशिश कई अथव तव्हांजे लाशनि जा ढेर लॻी वेंदा। हाशिम खान, असांजी मैं चोरी थी वई आहे। असीं सभु उन जे पेरे ते पिया वञूं। असांजे ॻोठ में को बि चोर कोन्हे। इज़त सां मोटी वञ, मुफ़्त में मारिजी वेंदे। जलाल जी, तव्हां चोर न आहियो त असांखे पहिरियों ॿाहिरि कढी जो ॻोठ खां, असां ओॾे हलिया वेंदासीं। शेरू, असां तुंहिंजे बंगुल जे करे ते कोन वेठा आहियूं जो तोखे पहिरियों कढी ॾियूं। बहरहाल हिक ॻाल्हि कन खोले ॿुध, जे अॻिते वधण जी कोशिश कई अथव त मारिजी वेंदो। हाशिम खान, हटी परे थी बीह रहो। अॼु मां तव्हां जूं खंधियूं खणी छॾींदुसि। बस कर रे वात ॻाढ़ा छोरा, अॻिते वधे न सिधो बस्ट सीने वठो ॾिनोसांइ। त पोइ असां पक सम्झंदासीं त असांजा चोर ई तव्हां आहियो। मोकल ॾेई रे, जेको वणई सो सम्झ, पर अॻिते न वधिजांइ, न त तोखे त मां चीरे फाड़े छॾींदुसि। दोस्तो, अॻिते वधो। अॻिते वधंदे न सभिनी खे माराईंदे।
तो ये फटाका बंद कयो भैया फटाका। सूबेदार सुखिया असांजी चोरी थी वई आहे ऐं असां सभु हुन जे पेरे ते पिया वञूं। ही हाशिम वारा असांजो रस्तो था रोकीन। सूबेदार असांजे ॻोठ में केर बि चोर नाहे, नहीं वरी हिननि जी कंहिं चोरी कई आहे। ही पेरे जो बहानो करे असां ते हमलो करण आया आहिनि। सूबेदार ॻाल्हि ॿुध, हिननि खे असां पंहिंजे ॻोठ में कॾहिं बि कोन अचण ॾींदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असांखे पेरो कढी ॾियो, असां ॿिए पासे वेंदासीं। हलिया बस हाणे ॿई धुरियूं ख़ामोश थी वञो। शाहिद खान तव्हां पंहिंजा माण्हू वठी वापसि हलिया वञो। सूबेदार सुखिया चोरी वराइण खां सवाइ त असां बि वापसि कोन वेंदासीं। सूबेदार सुखिया तूं उन्हनि सरदारनि जी वंगार न वह, न त ॾाढो ॾुखियो थींदे। अरे यार थधो थी सुञाणा शेरू तोखे मां बात कर कया हिन जेल हवाले। शाहिद खान तव्हां पंहिंजा हमरा वठी वापसि हलिया वञो, पेरे खे मां पाण ई कढां थो। ठीकु आहे सूबेदार सुखिया, जेकॾहिं असांजी चोरी लुड़ी वई त पोइ मां तोखे बि बख़्श कोन कंदुसि। अचो दोस्तो। जमाल सच सच ॿुधाए, तूं मूंसां एॾो वॾो धोखो छो कयो? मां त तोसां सचो प्यार कयो हुयो, तो मुझे उन प्यार जो बदलो एॾो भयानक छो ॾिनो? तो पंहिंजो कॾहिं दामन ॾिठो आहे तो ते केतिरा दाग लॻल आहिनि? पाण ई ॿुधाए, छा तोसां को प्यार करे सघे थो? छा तस्वीर तूं किनी आहीं, बहादुर जी महबूबा हुई, तूं शादी जे लाइक ई नहीं। मां त तुंहिंजी इज्जत बचाई आहे, न त तोसां शादी केर करे? हा बस जमाल, घणो थी वियो। तोखे मुंहिंजे एहसासनि ऐं जज़्बनि सां खेॾण जो हक़ नाहे। मां हाणे तोसां न रहंदसि, मां हली वेंदसि मां हितां। मां वेंदसि तोखे केर कबूल कंदो? मूंखे कंहिंजी बि ज़रूरत नाहे। तसी मुंहिंजो इलाज हली रहियो आहे, कि घणा मेणा न ॾे ऐं चुपचाप करे घर में वेही रहो। ऐं जेकॾहिं तूं मूंखे अहिड़ा फुज़ूल सवाल पुछंदीअ त मां बि तोखे अहिड़ा ई जवाब ॾींदुसि। इन करे तूं बि मुंहिंजे जज़्बनि सां न खेॾ। बस जमाल, घणो न ॻाल्हाए, हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। मां हाणे तोसां हिकिड़ो मिंट बि न रहंदसि हिते। ऐं मां तोखे कॾहिं बि आज़ाद कोन कंदुसि। बाबा, मूंखे अव्हां सां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ख़ैर त आहे न धीअ? बाबा, ॿियो त सभु ख़ैर आहे, पर ससी वेचारी वॾी वेल में अची वई आहे। मीरा, ससी पाण हिन शादीअ में ख़ुशि हुई, असां ज़बरदस्ती त शादी न आहे कराई। बाबा, ससी जमाल जे ॼार में फासी पई आहे, असांखे ससीअ जी मदद करणु खपे। मीरा पुट, हाणे छा थींदो? बाबा, हाणे तलाक थींदी। छा? तलाक? न मीरा, न। तलाक हिकु ख़राब अमल आहे। माण्हू कूड़ा आहिनि। ससी ऐं जमाल जी अणबड़त जे करे माण्हू कूड़ा रहिया आहिनि। न बाबा, इहो सच आहे। मूं राजिल खे ससीअ ॾांहुं मोकिलियो हुयो ऐं ससी राजिल खे वाज़े लफ़्ज़नि में इहो ॿुधायो आहे। इहो ई सच आहे बाबा। मीरा धीअ, इहो त वॾो टिको आहे।
माण्हू त असांखे ताना ऐं मेहणा ॾेई हरे विझंदा। माण्हुनि जे ताननि ऐं मेहणनि जे ख़ौफ़ खां मां पंहिंजी भेण खे कोन साड़ींदसि बाबा। तूं चाचा ख़ुदा बख़्श सां ॻाल्हाए ससीअ खे तलाक वठाए ॾे। मेरा धीअ, हिक तलाकी याफ़्ता छोकिरी सां केरु शादी कंदो? मां पंहिंजी धीउ जो घर कीअं फिटायां? धीअ कीअं फिटायां? बाबा समझी छो नथो? ससी जमाल सां रही कोन सघंदी। इन खां अॻु जो इंतहाई कदम खणे मुंहिंजी ॻाल्हि मन। ससीअ खे उन दोज़ख मां कढी अचो। वो जवान आहे बाबा, उन जी जवानी बर्बाद न कर। मां हाशिम सां सलाह कयां थो, पोइ को फ़ैसिलो कंदासीं। जी बाबा, जेका तव्हांजी मर्ज़ी। मंगुला ते छो आयो आहे? लेता हल। सरदार शाह जमान खान, मूंखे अफ़सोस आहे तूं त पंहिंजो पाण खे सतराजी सरदार थो सॾाए ऐं वरी कम थर्ड क्लास चोरनि वारा थो करे। तमीज़ सां ॻाल्हाए बंकुला। कंहिंजे साम्हूं बीठो आहीं? कंहिंसां थो ॻाल्हाईं? सतराजी सरदार शाह ज़मान सां थो ॻाल्हाईं, जंहिंजे हिक इशारे सां सिसी धड़को धार थी वेंदी आहे। समझी छा थो पंहिंजो पाण खे? सरदार शाह ज़मान, तो मूंसां वॾा खेल खेॾियान, तो मुंहिंजो डांद खसियो, मां चुप रहियसि। हाणे वरी तो मुंहिंजी मेह चोरी कराई आहे। असांजे हिन ॻोठ में को बि चोर न आहे रहंदो। पता तोखे भुल हुजे त मुंहिंजे ॻोठ में चोर थो रहे को। तोखे ग़लतफ़हमी थी आहे। सरदार शाह ज़मान, चोरी त तो कराई आहे ऐं चोरी तुंहिंजे ॻोठ में आई आहे। पहिरियों तुंहिंजे हमराहनी कढी ॾिनो आहे। मंगुला, तोसां नाइंसाफ़ी न थींदी। सूबेदार सुखे पाण पहिरियों कढी ॾिनो आहे। जेकॾहिं 5 सालनि खां पोइ बि तुंहिंजी मेह जो चोर साबित थियो मुंहिंजे ॻोठ मां, त पोइ ही सरदार शाह ज़मान तोसां वाइदो थो करे त हिक मेह जे बदिले में 50 मेहूं ॾंड में भरे ॾींदोसांइ। छो त मां कौल जो सचो वाइदे जो पक्को माण्हू आहियां। सरदार शाह ज़मान, पहिरें विञाण में हाशिम ऐं दिलावर जो हथ आहे। मूंखे हिसाब किताब ॾे, न त मां चीफ सरदार ॾींदुसि। वॾो गंद थींदी। मंगुला, जॾहिं हिन मूंखे चीफ सरदार घुरायो, मां फ़ैसिलो ॾींदुसि। फिलहाल तूं हितो हलण जी कर। शाबाश। ठीकु आहे, मां वञां थो, पर मेह जी चोरी जी एफआर सिधी तो ते कटराईंदुसि। ॾिसां त तूं मूंखे कीअं नथो मुंहिंजी मेह वापसि करी। हलां थो। डंडन जी